वाला आलिही व अस्हाबिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। भलारे प्रोग्राम में अल्लाह ताला अचण जी सादत नसीब फरमाया। टे हदीसूं मस्जिद शरीफ जे मुतल्लिक़। हिकिड़ो साईं जन फरमायो त शहरनि में बजायूं, शहरनि में बजायूं। हिकिड़ी फरमायूं त बुरी, हिकिड़ी फरमायूं त भली। शहरनि में ॿिनि जायुनि जे लाइ साईं जन फरमायो त शहरनि जूं बजायूं, हिकिड़ी भली हिकिड़ी बुरी। इमाम लंबिया साईं जन फरमायो त शहरनि जी भली जाइ अल्लाह जो घर मस्जिद आहे। जेके बि ज़मीन ते शहर आहिनि, इन्हनि में जेकॾहिं सॼे शहर में भली जाइ तो अल्लाह जो घर मस्जिद आहे। पाण फरमायूं त शहरनि जी बि जाइ बुरी, साईं जन फरमायो त उहा बाज़ार आहे। शहर सॼे में बुरी, बाज़ार। शहरनि जी भली मस्जिद। हिकु हदीस। ॿी हदीस में आहे साईं जन फरमायो त जंहिं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ ज़मीन ते मस्जिद बणाई, उहा कच्ची हुजे, पक्की हुजे, कखाई हुजे, गारे सां हुजे, सीमेंट सां हुजे। वेझो न साईं, हिन में आवाज़। ॿी हदीस वारी साईं जन फरमायो त जंहिं ज़मीन ते ख़ुदा खे राज़ी करण जे लाइ मस्जिद बणाई। ॿिया लफ़्ज़ इमाम लंबिया साईं जन जे ज़ुबान मुबारक मां पाण फरमायो त बन अल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। जंहिं ज़मीन ते अल्लाह जे राज़ी करण जे लाइ मस्जिद बणाई। ॿिया लफ़्ज़ साईं जन फरमायो त अल्लाह उन माण्हूअ जे लाइ घर जन्नत में थो बणाए। हिन ज़मीन हिते, होॾे जन्नत में घर ठहणु शुरू। पोइ पक्की तॾहिं बि जन्नत जो घर, पर जे कच्ची तॾहिं बि जन्नत जो घर। ॿ टी हदीस साईं जन फरमायो त मस्जिद में अचो, सॼो पेर दाख़िल कयो, एतिकाफ़ जी नियत कयो। ए मुफ़्त में अजुर एतिकाफ़ जो। हूअं रमज़ान शरीफ़ में चवंदा एतिकाफ़ ऐं रमज़ान शरीफ़ जे पोइ ॾहे में, हे हर टाइम ते एतिकाफ़ जी नियत, जेॾी महिल मस्जिद में दाख़िल थियो। टी हदीस साईं जन फरमायो त मोमिन मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं मच्छी पाणीअ में। मोमिन मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं मच्छी पाणीअ में। फरमायो त मुनाफ़िक़ मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं पखी पिंजरे में। जंहिं माण्हूअ खे मस्जिद में सुकून करार न अचे, मां नथो चवां पर अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि आहे, साईं जन फरमायो त मुनाफ़िक़ खे मस्जिद में मज़ो न ईंदो। तंहिंजे करे ओखा पोखा लाहे करे मस्जिद में पोइ ईंदा कयो। हीअ जुदारी ॻाल्हि आहे त माण्हूअ जे लाइ मजबूरी हुजे त पोइ मजबूरीअ जे लाइ तव्हां रोज़े जे बि इजाज़त आहे। मजबूरी थी पई रोज़े जी बि इजाज़त आहे। मजबूरी थी पई सफ़र जी, 4 रकातुनि वारियूं 2 रकातूं, इहे ॿी शयूं आहिनि। पर खामखा मस्जिद में तकड़ कजे, इमाम खे बि माण्हू मजबूर करे, वेड़ो घड़ियाल ॾे निहारे, वेड़ो घड़ीअ ॾे निहारे, इहो पंहिंजे ईमान जो ख़्यालु रखे। जीअं पखी पिंजरे में फासाइबो आहे, पोइ झंग जो पखी पियो ठूंगा हणंदो पिंजरे खे, जंहिंखे मस्जिद में ईअं ॾिसो, मां अल्लाह खां दुआ थो कयां अल्लाह उनजी ईमान जी हिफ़ाज़त फरमाए। बाक़ी उन में निफ़ाक़ जी शइ आहे। तंहिंजे करे मस्जिद में जंहिंखे करार अचे इहो मोमिन, मस्जिद में जंहिंखे सुकून न अचे इहो मुनाफ़िक़। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शल तव्हां असांखे निफ़ाक़ मुनाफ़िक़त खां बचाए। अल्लाह ताला मस्जिदनि सां प्यार नसीब फरमाए। मस्जिद सां प्यार मोमिन जी निशानी आहे। बहरहाल असांजे अॼोको महिमान ख़ासि हिन प्रोग्राम जा उहे बि तशरीफ़ फरमाइनि इंशा अल्लाहुल अज़ीज़। चंद घड़ियुनि में उन्हनि जी ज़ियारत बि कंदा ऐं उन्हनि जे मवाइज़ हिसनि खां बि मुस्तफ़ीज़ थींदा। वरी मां बि हितां जो आहियां, वरी कंहिं महिल मौक़ो मिलियो त इंशा अल्लाह खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। अॼु थोरी रिआयत था कयूं पंहिंजनि फुल पुटनि सां। ॻाल्हि सम्झ में आई? रब जे आॾो मां निमाणो अर्ज़ु थो कयां, हालात तव्हांजे साम्हूं हुया। अॻे माण्हू चवंदो त मां पंहिंजे घर में आयुमि, भॼी घर में सुकून थी पवंदो, पर अॼु पंहिंजे घर में बि सुकून कोन्हे। एॾो माहौल बिगड़ी वियो आहे।
इहो छड़ो ॾोह ॾियूं असां हुकूमत ते, छड़ो ॾोह ॾियूं असां चोरनि ऐं थाड़ेलनि ते, न, उन सां गॾु तव्हां ऐं असां बि मुजरिम आहियूं, पंहिंजा किरदार न सुधारे सघियासीं, पोइ उन किरदारनि जी सज़ा पई हले थी। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला चलो तव्हां ऐं असांजो बि इस्लाह फरमाए। मां रब जे ॾाढो निमाणो अर्ज़ु थो कयां, रब खां दुआ बि घुरां थो, थोरो तव्हां बि तवजो।